अस्सलाम वालेकुम दोस्तों, हम अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया आहियो मलाकड़ा टीवी खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अॼु मूंसां गॾु आहे जब्बार उर्फ़ गुलदस्तो ऐं पंहिंजे दोस्तनि खे शुक्रिया अदा करणु थो चाहे। जी अदा गुलदस्ता ॿुधायो हुननि खे पंहिंजी। सभिनी खां पहिरियां त मुंहिंजो भाउ मंज़ूर अहमद भंगवाण साहब ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद साहब जंहिंजो थोराईतो आहियां, जंहिं मुंहिंजे लाइ इनाम मोकिलियो, ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद साहब ने 1000 रुपया इनाम मोकिलियो, ऐं मंज़ूर अहमद भंगवार साहब जंहिं मूंखे दुबई मां गिफ्ट मोकिलियो, ऐं उन्हनि जो थोराईतो आहियां। ऐं सभिनी मल पहलवान जी तरफ़ां उन्हनि खे सलाम बि ॾियां थो, दुबई ऐं सऊदी वारनि खे जेका असांखे ॾिसी रहिया आहिनि। वॾी महिरबानी दोस्तनि जी। महिरबानी तमामु दोस्तनि जो जेके मल पहलवाननि खे भाइनि था, गिफ्ट मोकिलीनि था, इनाम मोकिलीनि था। हीअ जेको बनी बारो हिननि जो त पंहिंजो कोन्हे, हीअ जेको तव्हां आवाम आहियो, यार दोस्त आहियो, हिननि खे इनाम मोकिलींदा, हिननि जो गुज़ारो इन ते आहे। ऐं तमामु दोस्तनि जो महिरबानी कुर्ब हिननि जे पहलवाननि जे तरफ़ां। ऐं हाणे हलंदासीं मलाकड़े तरफ़। मलाकड़ा खोरवा जो अॼु टियों मलाकड़ो आहे ऐं तमामु बहितरीनु पहलवान आयल आहिनि। हाणे हलूं था मलाकड़े तरफ़। दरगाह जो गांधी नशीन है वो अज फाइनल मुकाबले में कामयाब मल पहलवान में इनाम मिलाइंदो। ऐं ॿियो दूसरा असांजो साथी आहे इब्रत अखबार में सीनियर आहे शाहिद फासकिली साहब, ऐं सीनियर साहब ऐं अब्दुल अजीज आहे, ऐं सरदार नातो बुगल जिंदी अगवानी में
सख्त मुकाबला है, मुकाबला जारी है। बड़ी मेहरबानी मोहम्मद सिद्दीक असांजो अब्दुल अजीज दुकानदार आहे जेको लिगारी दुकानदार जो दुकानदार के तरफा सुभाणे मलाको है कपड़ा लायो पगार ऐलान कराया सुभाणे मोहम्मद सिद्दीक जेको पहले ठेकेदार आहे उन्हें जो तरफा मलाको अरशाद करते पहलवान पुगल खोसो वाला भरा पहलवान रायपुर पहलवान भाई ठंडे कैसे हो जाए ना सर भाई अरशाद रजा मानी पहलवान सख्त मुकाबला जारी है खोसे अरशाद बची अरशाद मुसगर सख्त मुकाबला कानून सख्त मुकाबला जारी है ये जो मातम पे करे मुकाबला जारी है
असां हज़रत सुमार फाक़ीर जे हिन मेले जे मनाठे में करते असांजे हद अज़ीज़ प्यारे दिलवारे महबूब मैनेजर आगा कमर पठान साहब खे जीअं में भली कार ऐं हिन लफ़्ज़ सां अदा कयूं असांजे महबूब मैनेजर आगा कमर पठान साहब जी त भली आहे भला कई ऐं रूह असांजो राणो भली आहे भला कई ऐं रूह असांजो राणो माण्हू पचास घणा पर तव्हांजी मोतीअ जो दाणो ते पितल वेगाणो त सदा तुंहिंजी सिक में सुहिणो माण्हू सिंधिया त मिठा मुंहिंजा बन आए त हिकु थियो अॼु केतिरा जशन ॾिसी तोखे ख़ुशि थियुसि खयो मुंहिंजो तन नेड़ो छाईं तोले त गुलड़ा मंझि किसन माण्हू आहे ॿुधो तुंहिंजी हाथ हले हिकत सुहिणो आहे सदन बेवसी सदन सभई मेले आयल महिमान खे दिलि गाए सां भली ठाहे वेलकम पर ख़ासि असांजो गीतकार आया कमर पठान और भाई भाई का मिलंदो असां दिलि गाए सां भली ठाहे वरी महिरबानी जे महिमाननि जी आज़ाद डॉक्टर मदन टिकू साहब वरी महिरबानी उन्हनि जो वरी सूर बि जो आहे उन्हनि जो गुरु जे सूर बि तमामु सख्त मुकाबलो है सिराई लगाए तो पहलवान खेलवा चौक जो है मजीद जब कोई खानका निकल पहलवान वाह मजीद वाह वाह चिंता जीत शहर में जनरल मरी अला इनाम जो मजीद जो कबर का मजीद मारू खास के लिए जो बिल्ला 10 रुपया आई मेरा खास के लिए साहब आए 10 रुपया आगा साहब पास में दो ये मल्ला की है वाह वाह नजीर चांडे साहब अजरक पर आई है जाने के अलग जुड़ो नवाणी आई मोहम्मद इसाक कांडो मेरा पहलवान दिलदार कांडो पहलवान अलग जुड़ो नवाणी दिलदार कांडो आज दरगाह या बिल नाम बिल बनाएगा जनाब आगा कमर पठान हरगुल अवीज आई रईस शाह मोहम्मद निजामानी आई सीनियर साहब भी असांजो यार को यार डॉक्टर बच्चन लिबू साहब मुकाबला अलग जुड़ो नवाणी पहलवान चांडो वाह अलग नवाणी बाबा सही पोई मल्ला हां हिनजी पोई मल्ला आज जो पोयो मल्लो लगातार आला शरीफ मुसुको आई
वजीर ही जगह वीर सिंह सोलंकी साहब जेके न असांजी सिंध जा मलाकड़ा तारीख़ी हैसियत में पूरी दुनिया में पूरो हौसला सिंध की सकाफत बचपो अजर का या चोटी पेशन आयो असांजो कमर पठान पाण गरीब के मैनेजर आहिनि प्रीत या पेर भरे कदम खड़ी आया है असां तमाम महाराज मेहमान मेले जे गादी नशीन मारो फकीर के असांजे आयल मान वारे मेहमान आगा कमर पठान के बचको बदराई आगा कमर पठान के मारो उर्फ फुल्लू फकीर बचको बधाईंदो सिंधी सकाफत लख महिरबानियूं सभिनी दोस्तनि जो लख महिरबानियूं जेको पूर्व जा कदम भरे प्रीत जा पेर भरे भरे खां पंधु करे हिन मेले जे मलाखड़े पैदा आहिनि असां सभिनी खे जीअं में जाई ॾे अखियुनि सां इजाज़त कयूं तारीख़ हिकिड़ो हौसला अफ़ज़ाई हूंदो आहे करे वॾी मुकाबला जारी आयल मेहमान को सिंधी मीडिया वरी मेहरबानी डॉक्टर बंजर लिबो साहब जे मूंखे अॼु हाणे मां जहिड़ो को गुज़ारिश आहे कि तारी हो जाए